अस्सलामुअलैकुम आवाज़ न्यूज़ सां गॾु आहियां फरहा औरंगज़ेब ऐं माया ग़ज़ाल आबलो। सभ खां पहिरियां हिक नज़र हेडलाइंस ते। रोहिड़ी वेझो बाईपास ते इंटरचेंज वटि तेज़ रफ़्तार मुसाफ़िर कोच कल्टी। फौतियुनि जो अंगु 8 थी वियो। 20 खां वधीक मुसाफ़िर ज़ख़्मी। फौतियुनि ऐं ज़ख़्मियुनि में ॿार ऐं औरतूं बि शामिल। ज़ख़्मियुनि ऐं लाशनि खे मुख़्तलिफ़ इस्पतालुनि में पहुचाए वियो। एमरजेंसी लागू। फौतियुनि जो अंगु वधण जो ख़दशो। रेस्क्यू कमनि में पुलिस ऐं ईदी रज़ाकारनि हिसो वरितो। हुकूमत अवाम मथां पेट्रोल बम किराए छॾियो। पेट्रोल जी फ़ी लीटर में 6 रुपया 72 पैसा वाध करे छॾी। पेट्रोल जी नई क़ीमत 233 रुपया 91 पैसा थी वई। नोटिफिकेशन जारी। हाई स्पीड डीज़ल जी फ़ी लीटर क़ीमत में 51 पैसा घटिताई जो ऐलान। लाइट डीज़ल जी क़ीमत में 43 पैसा फ़ी लीटर वाध जी मंज़ूरी। नाणे खाते मूजिबि घासलेट जी क़ीमत में 1 रुपयो 67 पैसा फ़ी लीटर घटिताई जो ऐलान कयो वियो आहे। कराची में अदावत हेठि इमारत किरण सबब एक मज़दूर दबजी फौत। केतिराई पुरहत ज़ख़्मी थी पिया। सुरजानी सेक्टर 4D में अदावत हेठि इमारत किरी पई। वाक़े में ज़ख़्मी एक मज़दूर इलाज दौरान दम ॾेई छॾियो। फौती फौरत जी सुञाणप 27 वरनि जे ज़रियाम तौर थी। सेवण वेझो बरसात सबब घर जी छित किरण सबब एक ॼणो फौत थी वियो। औरतुनि ऐं ॿारनि समेत 4 ॼणा ज़ख़्मी थी पिया। छित किरण सबब फौत थियल नियाज़ मल्ला सऊदी अरब खां आयो हो ऐं हफ़्ते में खेसि वापसि सऊदी अरब वञिणो हो। वाक़े बाद इलाइक़े में सोग जी लहर।